मिठी में थर एजुकेशन अलायंस के रज़ाकार छोकिरनि पारां एलिमेंट्री कॉलेज मिठी में आर्मी पब्लिक स्कूल के शहीद शागिर्दनि जी यादि में तक़रीब कोठाई वई, जंहिंमें शागिर्दनि शहीदनि जे तस्वीरनि ते गुलनि जी वर्खा कई ऐं 1 मिंट जी ख़ामोशी पिणु अख़्तियार कई वई ऐं ख़राज तहसीन पेश कयो वियो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे थर एजुकेशन अलायंस जी प्रोग्राम ऑफिसर ख़ुशबू कीड़ाणू, चैंपियन फॉर चेंज रज़ाकाराना सलोचना, जनता, भविता, प्रियंका, परवीन, निमृता ऐं ॿियनि चयो त दहशतगर्दनि पारां आर्मी स्कूल ते हमिलो ज़ुल्म जी इंतिहा हुई। इल्मु हासिल करण लाइ वञण वारा बेगुनाह ज़िंदगियूं विञाए वेठा, पर सॼो मुल्क अॼु उन्हनि शहीदनि खे ख़राज तहसीन पेश करे थो ऐं उन्हनि खे कॾहिं बि न विसारींदो। उन क़ुर्बानी ते रायबगान ॾियणु न वेंदो। शहीदनि जे लाइ मुग़फ़रत जी दुआ कई वई ऐं दहशतगर्दनि जी जेतिरी तमामु घणी मज़मत कई वई। शहीदनि जे लाइ मुग़फ़रत जी दुआ ऐं वालिदीन खे एॾो सदमो बर्दाश्त करणु ऐं हौसलो बुलंद करण जी पिणु दुआ कई वई। उन मौक़े ते शागिर्दियाणियुनि परवीन शहीद ॿारनि जे नालनि ते गीत पेश कयो। तक़रीब में एलिमेंट्री कॉलेज मिठी जो प्रिंसिपल वली मोहम्मद मंगरियो, राजा शर्मा, विनोद कुमार ऐं ॿियनि पिणु शहीदनि खे ख़राज तहसीन पेश कयो। नंदलाल लोहाणो, इबरत न्यूज़, मिठी, थरपारकर।